अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? हिकु वीर असलम भुट्टो यानी मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। जीअं त अॼु मां हिते PTV कराची ते आयुसि त जीअं ई इन थियुसि त हिते हिन ख़ूबसूरत लाउंज में जंहिं शख़्सियत सां मुलाक़ात थी उहो लाजवाब माण्हू आहे, लाजवाब शख़्सियत आहे। मुंहिंजी घटि मुलाक़ातूं आहिनि हुननि सां, तमामु घटि मुलाक़ातूं आहिनि। याने ईअं सम्झो त जॾहिं मां PTV ते शुरूअ में ईंदो हुउसि त तॾहिं साईं सां मुंहिंजी का मुलाक़ात कोन थी। हीअ वेझड़ कोई 2-2 महीननि में हिकु ॿ सेटिंग थी आहे, पर उन मां मूंखे इहो फील थियो आहे त हीअ हिकिड़ो जीनियस माण्हू आहे। ऐं बेसिकली त साईं मुंहिंजे हिसाब सां जर्नलिस्ट बि रहियो आहे ऐं जर्नलिज़म सां बि काफ़ी उन्हनि जो लगाव आहे। ऐं इन खां अलावा काफ़ी दुनिया जा सैर बि करे चुको आहे, सहाफ़ी जी हैसियत में बि। ऐं हिकिड़े छा चवंदा आहिनि त हिकिड़ा हूंदा आहिनि न उहे शख़्सियत जेके कुझु इल्मु पढ़ाइण जे लाइ ॿाहिरिनि मुल्कनि वेंदा आहिनि, त साईं बि काफ़ी अहिड़ियुनि जायुनि ते वियो ऐं काफ़ी अहिड़ियूं शयूं साईं वापरायूं ऐं हासिल बि कयूं। हींअर पब्लिक रिलेशन मैनेजर आहे, सीनियर पब्लिक रिलेशन मैनेजर आहिनि पाकिस्तान टेलीविज़न ते। साईं जन अली असगर अरबाब। ऐं साईं बाक़ी जेको ॿुधाईंदो तव्हांखे त मूंखे हुनजी का ख़बर कान्हे का। बाक़ी विच विच में साईं जेको ॿुधाईंदो उन जो मां को न को तव्हांखे इंट्रस्टिंग को कॉर्नर कढी ॾींदुसि। सो साईं हाणे तव्हां कुझु पंहिंजे मुतलिक़ पब्लिक खे ॿुधायो। असलम भुट्टो साहब, थैंक यू। सभ खां पहिरीं मां पाण तव्हांजो पुरस्कार आहियां। मूंखे यादि आहे त नंढपण में जॾहिं सिंधी ड्रामा हलंदा हुआ ऐं उन जा एक्टर्स, उन में कॉन्टेंट, असां उन वटि नंढा हूंदा हुआसीं। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं असांजे ॻोठ में लाइट न हूंदी हुई, उमर मारवी जो ड्रामो जॾहिं शुरू थियो हुयो त नंढिड़ो हिकिड़ो TV हुयो, उहो बैटरी ते, वॾो TV हलाईंदासीं त बैटरी डिस्चार्ज थी वेंदी। पोइ नंढिड़ो हिकिड़ो गाॾी वारो हिकिड़ो TV वठी आयासीं, पोइ सॼो घर वेही उन ड्रामे खे ॾिसंदासीं। इट इज़ अ वंडरफुल इम्पैक्ट ऑफ द ड्रामास ऑन द सोसाइटी। ऐं जंहिं नमूने सां उहे ड्रामा असां ॾिसंदासीं त उहे प्रैक्टिकल लाइफ में बि माण्हू खे तमामु घणो हेल्पफुल रहंदा हुआ। ऐं उहा ई वजह आहे शायदि पाकिस्तान टेलीविज़न जा ड्रामा ई हुया जंहिंजे करे हिकिड़ी प्रोग्रेसिव सोच दिमाग़ में डेवलप थी। ऐं मां बेसिकली सिंध यूनिवर्सिटी मां मास्टर कई। उन खां पोइ मास्टर करण खां पोइ मां कराची 2000 में आयुसि हिते। पोइ मां CSS जे लाइ तयारी कई ऐं 2004 में मां CSS क्वालीफाई कयो, पर मुंहिंजी उन में एलोकेशन न थी। उन खां पोइ पाकिस्तान टेलीविज़न तरफ़ां जेको आहे सो कुझु प्रोड्यूसर्स जे लाइ जॉब्स आई, रिपोर्टर्स जे लाइ। ऐं उन में मां टेस्ट ॾिनी। मां प्रोग्राम प्रोड्यूसर लाइ त अप्लाई कयो हुयो, उहा टेस्ट न ॾिनी, पर करंट अफेयर्स ऐं न्यूज़ प्रोड्यूसर लाइ जेके हुया उहो मां अप्लाई कयो। उन में मां इम्तिहान ॾिनो ऐं उन वक़्तु पाकिस्तान टेलीविज़न जे लाइ ज़रूरी हुयो त हिकिड़े नए टैलेंट खे खणी अचिजे जेका उभरंदड़ प्राइवेट मीडिया आहे उनजो मुक़ाबिलो करे सघे। ऐं मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त उन में असां 60 छोकिरा ऐं न्यूज़ ऐं करंट अफेयर्स में असां अपॉइंट थियासीं ऐं उहे सभु मेरिट ते अपॉइंट थिया। ऐं उन खां पोइ उन्हनि जी ट्रेनिंग PTV अकेडमी इस्लामाबाद में थी। ऐं उहा ट्रेनिंग जो मां तव्हांखे मयार ईअं ॿुधायां त फॉरेन अफेयर्स ते असांजी जेका लेक्चर ॾिनो उहो उन वक़्त जे फॉरेन मिनिस्टर ॾिनो। ISPR जे मामलात जे हवाले सां उन वक़्त जे DG ISPR असांखे ॾिनो। ऐं डॉक्यूमेंट्रीज़ जे हवाले सां पाकिस्तान टेलीविज़न जो फादर ऑफ पाकिस्तान टेलीविज़न बि चई सघिजे थो, असलम अज़हर साहब, उन असांखे लेक्चर ॾिना। ईअं वॾनि जेके पंहिंजी फील्ड में वॾा माहिर जेके बि हुया न्यूज़ प्रोडक्शन जे हवाले सां, उन्हनि सभिनी लाइटिंग खां वठी साउंड प्रोडक्शन कैमरा उहे असांखे उनजी तरबियत ॾिनी वई। उन खां पोइ असांखे लॉन्च कयो वियो, तक़रीबन कोई 40 ॾींहंनि जी असांजी ट्रेनिंग हुई। ऐं उन खां पोइ हाणे उन में असां कोई 30 जे क़रीब रहिजी विया आहियूं बाक़ी टेलीविज़न में। बाक़ी ऑल हैज़ गॉन टू जॉइन, कोई UNM में वियो, कोई यूनिवर्सिटीज़ जॉइन की, कोई CSS करे अॻिते हलिया विया। दे हैव जॉइन डिफरेंट जॉब्स। त हाणे मां पाकिस्तान टेलीविज़न में 2006 में जेको आहे सो पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो
हिकिड़ो ख़्वाबु हुयो टेलीविज़न में। मूंखे यादि आहे नंढपण में तमामु घणो शौक़ु हूंदो त जॾहिं मां ड्रामा ॾिसंदो हुउसि, उहे तव्हां हुन में एक्टिंग कंदा हुओ ऐं उहे सभु मंज़र अॼु ताईं मां तव्हां सां मुलाक़ात जॾहिं बि कंदो आहियां, उहे सॼा मंज़र मुंहिंजे ज़हन में घुमंदा आहिनि, उहे ड्रामा सभु घुमंदा आहिनि। पोइ उन खां पोइ मां उन वक़्तु लाहौर जी हिकिड़ी अकेडमी हुई, उन मां वॾी ख़त किताबत कई। बाबा साईं ॾाढो सपोर्टिव हुयो ऐं तमामु घणो सपोर्ट कंदो हो त माना जीअं अॻिते निकिरजे, अॻिते वञिजे। पर उहो हलंदे हलंदे उहो सीएसएस न थी, ऐं वरी अलाह जो जेको करम थियो त मां बि उन प्रोडक्शन फील्ड में अची वियुसि। इहो माना ईअं सम्झो त हिकिड़ो ज़हनी तौर ते मुंहिंजो नंढपण खां इहो ख़्वाबु हुयो। पोइ उन खां पोइ मां पाकिस्तान टेलीविज़न में कमु कयां पियो। हिन वक़्तु मां मैनेजर पब्लिक रिलेशन बि आहियां, पर इंचार्ज PTV वर्ल्ड कराची ऑफिस आहियां। ऐं PTV वर्ल्ड पाकिस्तान जो वाहिद अंग्रेज़ी टेलीविज़न आहे ऐं उन में मां रिपोर्ट कयां थो। इन खां अॻु में मां PTV न्यूज़ में एज़ ए सीनियर न्यूज़ एडिटर रही चुको आहियां 2.5 साल। ऐं तमामु ख़तरनाक भी अहिड़ा इवेंट कया आहिनि भुट्टो साहब जो माना तव्हांखे नज़र अचे त तव्हांजे साम्हूं मौत आहे, बट ऑलवेज़ डियर। असां तव्हांजी इन ख़ूबसूरत जर्नी जा शाहिद बि आहियूं ऐं तव्हां हेॾो सारो जेको कमु कयो आहे पंहिंजी लाइफ में, असां उन्हनि खे ख़राजी तहसीन पेश कयूं था। अच्छा, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त तव्हां जॾहिं करंट अफेयर चूज़ कयो त तव्हांखे प्रोग्राम प्रोड्यूसर थियण जो जेको शौक़ु हुयो, जेको बेसिकली हर माण्हू खे हूंदो आहे त मां प्रोग्राम प्रोड्यूसर थियां, मां उते ड्रामो बि कयां, मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम्स बि कयां, त तव्हांखे इज़ीली पंहिंजी जॉब त मिली वई, पर उहा करंट अफेयर जे हवाले सां मिली। त तव्हांखे कॾहिं इहो अहसासु थियो त यार मूंखे हूअ फील्ड जॉइन करणु खपंदी आहे ऐं मां हीअ करे वरितुमि? न, ईअं कॾहिं बि महसूसु मूंखे इन करे न थियो त ड्रामो त माना ईअं ड्रामे जे हवाले सां जेका मां ॻाल्हि कई त उहो जेको मूंखे शौक़ु हुयो त एक्टिंग कयां, मतिलबु टेलीविज़न जी स्क्रीन ते अचे माण्हू। पर बुनियादी तरह सां जेको बाय बॉर्न मूंखे ईअं लॻे थो त आई एम अ न्यूज़मैन। त उन खां पोइ मां जॾहिं न्यूज़ खे जॉइन कयो त पोइ मां ख़बरूं सिखणु उन जे मरहले में तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां टेलीविज़न जॉइन कयो त मुंहिंजी उर्दू ज़ुबान एतिरी सुठी न हुई, मूंखे उर्दू ज़ुबान ते उन हिसाब सां महारत न हुई। अंग्रेज़ी मुंहिंजी तमामु सुठी हुई ऐं पर उन खां पोइ मूं तमामु घणी महिनत कई ऐं मां पंहिंजी उन उर्दू ज़ुबान खे एतिरो बहितर कयो जो अॼु जेकॾहिं तव्हां का बि मुंहिंजी जेके रिपोर्ट ॿुधंदो ऐं तव्हांखे जेका ख़बर न हुजे त विच प्रोविंस आई बिलोंग ऐं व्हाट्स माई मदर लैंग्वेज, त यू कांट आइडेंटिफाई दैट हू इज़ आई। त मां उनखे परफेक्शन जे हिसाब सां कोशिशि कंदो आहियां त जेको कमु कयां मां परफेक्शन सां कयां, ऐं उहो यकीनन डेडिकेशन खां सवाइ ॾाढो नामुमकिन आहे। तव्हां बीइंग ए एक्टर रहिया आहियो ऐं तव्हां जंहिं प्रोसेस में गुज़रिया आहियो त एक्टिंग जे लाइ बि मूंखे यादि आहे त हिकु प्रोड्यूसर इहो चयो त जॾहिं मां हिते हिकिड़े मुंहिंजो दोस्त हूंदो बेदिल मसूर साहब जे हिकिड़े प्रोग्राम में आयो हुउसि, त मूंखे यादि आहे त जॾहिं उहो मथां डायरेक्शन ॾिए पियो, उहो जुमिलो अॼु ताईं मूंखे यादि आहे त जॾहिं उहो रीटेक कराए पियो एक्टर खां त उहो चए पियो त यू शुड परफॉर्म नियर टू द रियलिटी। तव्हां रियल जी माना ईअं लॻे माना रियल तव्हां में उहा रियलिटी अचे, तव्हां एतिरो तव्हांखे बहितर नमूने सां परफॉर्म करिणो आहे। त जंहिं बि एक्टिंग में जंहिं बि किरदार में तव्हां आहियो उनखे बिल्कुलु रियलिटी जे क़रीब खणी वञो त जीअं महसूसु थिए व्यूअर्स खे। त उहा शइ मां उहा सिखी ऐं उन खां पोइ मां पंहिंजे फील्ड में न्यूज़ कवरेज कई ऐं बेशुमार कराची में बम ब्लास्ट 18 अक्टूबर जो ब्लास्ट थियो, मूंखे यादि आहे इट्स वेरी सैड ऐं वॾो भयानक हुयो। जंहिं वक़्तु मां नओं कैरियर जो आगाज़ु कयो हुई हिन लियाकत नेशनल हॉस्पिटल में, सभई डेड बॉडीज़ मुंहिंजे अॻियां गुज़री। उन खां पोइ बेनज़ीर साहिबा जो जॾहिं असैसिनेशन थी, इट इज़ वेरी सैड न्यूज़। ऐं उन राति शाम जो 5 बजे 5:15 बजे इहो वाक़ियो थियो। उन खां पोइ टेलीविज़न जी स्क्रीन ते इहा शइ हलणु लॻी ऐं कोई बि माण्हू उन वक़्तु तयारु न हुयो, बट आई वॉज फर्स्ट मैन दैट आई टेल माई बॉसिस दैट आई कैन गो इफ यू असाइन। ऐं पोइ असां हितां खां यकीन कयो जॾहिं ट्रैवल असां कयोसीं राति जो 10-11 बजे त मूंखे नीपा जे मथां जॾहिं असां गुज़रियासीं त हेठि गाॾियुनि जो क़ब्रिस्तान हुयो, हज़ारे गाॾियूं सड़ हुयूं। पर असां उन कामयाबी जी कोशिशि कंदे कंदे असां हैदराबाद पहुतासीं। पर हैदराबाद पहुचण खां पोइ एॾो ख़ौफ़ असां ते हुयो
जो इन जो बाईपास हैदराबाद वारो आहे इन ते असां माना असांजो दिमाग़ सभिनी जो कमु न पियो करे एंड वी आर कमिंग एंड टर्निंग ऑन द सेम पॉइंट। हिकिड़ो वॾो ट्रालो सड़े पियो, घुमी घुमी असां उते अचूं। पोइ असां वापसि रिटर्न कयोसीं, वापसि पहुतासीं। पोइ 2 ॾींहंनि खां पोइ वरी मूंखे चयो त हाणे तव्हां वरी ट्रैवल कयो। त जॾहिं मां 2 ॾींहंनि खां पोइ ट्रैवल कयो त असांजी सुपर हाईवे ते असां गुज़रियासीं त ओनली माई व्हीकल इज़ देयर, PTV व्हीकल्स देयर दैट वाज़ रनिंग ऑन द रोड। न अॻियां का गाॾी न पोयां गाॾी। ऐं पोइ मूंखे यादि आहे उहो वक़्तु मुंहिंजो ड्राइवर मूंसां गॾु हुयो। पोइ उनखे बलोची ज़ुबान बि अचे पई, मूंखे सिंधी ज़ुबान अचे पई। नूरियाबाद ते हिकिड़ो मॉब जेको आहे उन असांखे रोकियो ऐं दे ट्राइड टू बर्न द व्हीकल। असां पंहिंजी सॼी आइडेंटिफिकेशन लिकाए छॾी। पोइ वॾी मुश्किल सां असां लैंग्वेज जे जेको फ़ाइदो वठी हुन सां ॻाल्हायोसीं, हुनखे ॿुधायोसीं, मीडिया जो ॿुधायोसीं। पोइ फाइनली उहो एग्री थिया त ठीकु आहे तव्हां वापसि वञो था, अॻिते वञणु ॾींदासीं। पोइ असां यकीन कयो रिटर्न करे हिकिड़े होटल ते अची वेठासीं त हाणे असां कंहिंखे ॿुधाए बि नथा सघूं त भई यार असांखे सरकारी इदारे सां, तव्हांखे ख़बर आहे जेको सरकारी इदारा हुया या उनजो उहे त माना उन वक़्तु तमामु घणा टारगेट हुयो जेको बि हुयो, ऐं हिकिड़ो गुस्सो बि हुयो। त उन खां पोइ असां उते वेठासीं। पोइ असांखे रेंजर्स जी कॉनवाय ॾिनी वई असां पंहिंजे ऑफिस सां। पोइ असां रेंजर्स जे कॉनवाय में थाणे ताईं पहुतासीं। पोइ उतां खां असांखे पुलिस मोबाइल जे ज़रिए यकीन कयो त राति जो असां 4-5 बजे राति लाड़काणे पहुतासीं। त मूंखे यादि आहे फुल साहब वॉज़ द डिप्टी कमिश्नर ऑफ दैट टाइम। ऐं हुन चयोसीं जॾहिं असां वियासीं होटल ते त सभु उते मानी जो बि हिकिड़ो वॾो प्रॉब्लम हुयो त किथे कोई हर शइ बंदि। पोइ असां पंहिंजे हिकिड़े दोस्त खे मां कॉल कई एंड ही कैम कुझु बिरयानी वग़ैरह उहो ठाहे आयो ऐं पोइ असां उहा मानी खाधीसीं। ऐं राति असां उन DC हाउस में कमरे में असां गुज़ारीसीं, छाजे करे को ॿी शइ हुई कान। पोइ DC फुल साहब उन वक़्तु हुयो। पोइ असां राति जो असां उते गुज़ारीसीं। पोइ ॿिए ॾींहुं पोइ मां इहे सॼियूं कवरेजिस जेके बि इनिशियल कवरेजिस हुयूं उते जूं, जंहिंमें पाकिस्तान खपे जो जेको ज़रदारी साहब नारो हुयो, उन वक़्तु बि मां उन प्रेस कॉन्फ्रेंस खे बि ऐं पोइ जेको हफ़्तो खनि मां जेका बि स्वयं जी जेके बि कवरेजिस हुयूं उहे सॼियूं मां उतां टेलीविज़न पिया कंदो हुयुसि। ईअं कई कवरेजिस ही त मुल्क जे हिसाब सां, हिन खां पोइ कई बम ब्लास्ट कवर कया आहिनि, कई अहिड़ियूं डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं आहिनि जंहिंमें मां पब्लिक इशूज़ खे हाईलाइट कयो आहे। फ्लड्स जेकॾहिं मां कयूं आहिनि त उन में बि जेके माण्हुनि जा मसइला, हुकूमत जी कारकर्दगी खे बि ज़रूरु हाईलाइट कयो आहे, पर हुन सां गॾु जेके पब्लिक जा मामला आहिनि, क्योंकि पाकिस्तान टेलीविज़न जी हिकिड़ी इहा ज़िमेदारी आहे त हू पब्लिक जा मसइला आहिनि उन्हनि खे बि हाईलाइट करे ऐं पंहिंजे प्रोग्राम्स में डॉक्यूमेंट्रीज़ में उहो कंदो बि रहंदो आहे। त उहो मुंहिंजो माना मां इहो फ़र्ज़ु सम्झंदो आहियां त जेको आम इशू जेके माण्हुनि जा मसइला आहिनि उहो मां पंहिंजी रिपोर्ट में ज़रूरु बयानु कयां हुकूमत जी कारकर्दगी सां गॾोगॾु। त हाणे बि जेके 2023 जो फ्लड आहियो उहे मां कवर कयूं ऐं उन में जेका तबाही बर्बादी जेका सॼी आहे उहा PTV वर्ल्ड ते जेको इंग्लिश टेलीविज़न आहे उन में मां भरपूर तरह सां हाईलाइट कई। बहरहाल साईं तव्हांजी वॾी महिरबानी, क़ुर्ब वॾा तव्हांजा जो तव्हां एतिरो असांखे टाइम ॾिनो। ऐं जेको आहे ही जेका बि तव्हां हेॾी सारी असांखे पंहिंजे कैरियर जे मुतलिक़ ॿुधायो, इहो तमामु वॾो हिकिड़ो तव्हांजो क्रेडिट आहे। ऐं दोस्तो ही साईं अली असगर अरबाब साहब जिन पंहिंजे ज़िंदगी जा कुझु वर्क असांखे ॿुधाया आहिनि। घणा वर्क त अञा खोलींदासीं त राति थी वेंदी, पर जेको कुझु साईं जन ॿुधायो आहे उहो यकीनन हिकु उन व्यूअर जे लाइ जेको जर्नलिज़म जो शौक़ीन आहे, जेको जर्नलिस्ट थियणु चाहे थो या जेको रिपोर्टर थियणु चाहे थो, त उहो इहे ॻाल्हियूं ॾिसी छॾे त इहे हर्डल्स, इहे मुश्किल हालात पैदा थींदा आहिनि ऐं उन्हनि खे कीअं माण्हू फेस करे। मां सर हिकिड़ी तव्हांजी इन में एडिशन कंदुसि त जेके नौजवान जंहिं बि फील्ड में तव्हां आहियो, तव्हां जेकॾहिं महिनत कंदो ऐं महिनत तव्हां एतिरी कयो त तव्हां पंहिंजे कमु सचाई सां जेकॾहिं तव्हां कयो त तव्हांखे कोई बि रोके नथो सघे। जेकॾहिं तव्हां जेको मुखालिफ़ आहे त बि उहो तव्हांखे कुझु नथो करे सघे। शर्त इहो आहे त तव्हांखे डेडिकेशन सां कमु करिणो आहे, बहादुरी सां कमु करिणो आहे, ख़ौफ़ में रही करे कमु न आहे करिणो। त जेके मीडिया जा स्टूडेंट्स जेके जर्नलिस्ट आहिनि, हाणे हिन वक़्तु बि मां साईं तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु मां टेलीविज़न में कराची सेंटर ते शायदि वाहिदी माण्हू आहियां जेको PTV वर्ल्ड जो खे रिप्रेज़ेंट कयां थो, पर मां तक़रीबन पंहिंजो जेके बि कवरेजिस आहिनि उन्हनि में मां कैमरे जे बजाए मोबाइल फ़ोन, पंहिंजो मोबाइल फ़ोन जेको मिलियल आहे मूंखे, उन में मोबाइल सां ई मां कवरेज कंदो आहियां ऐं उन में ई मां सॼी एडिटिंग कंदो आहियां। छाजे करे वक़्तु बदिलिजे पियो,
चेंज थिए पियो। हाणे इहे जेकॾहिं तव्हां चेंज खे तव्हां एडॉप्ट न कंदो, फ्यूचर खे तव्हां एडॉप्ट न कंदो, त पोइ तव्हां अॻिते कामयाबु नथा थी सघो। त जेके बि नौजवान मीडिया जी फील्ड में जेके जर्नलिस्ट थियणु चाहिनि था, त फस्ट खां पहिरीं त हुनखे मुतालो करणु घुरिजे, ऐं जेकॾहिं हुनजो मुतालो वसी हूंदो त हुन में करेज हूंदी ऐं उहो सुठा सवाल करे सघे थो। ऐं जेकॾहिं तव्हां में मुतालो न हूंदो, तव्हांखे ॼाण न हूंदी, त तव्हांजे मथां हिकिड़ो ख़ौफ़ तारी रहंदो, ऐं उन ख़ौफ़ खे टोड़ण जो सिर्फ़ु वाहिद ज़रियो आहे त तव्हां में डेर तॾहिं पैदा थींदी जॾहिं तव्हां वधीक पढ़ंदो, शयुनि खे ऑब्ज़र्व कयो ऐं पंहिंजो पाण खे अपडेट कयो, टेक्निकली पंहिंजो पाण खे साउंड कयो, कैमरा में जे हवाले सां फ़ोटोग्राफी आहे त तव्हांखे कीअं करणी आहे उहो तव्हां सिखो। हिन वक़्तु त मोबाइल जो ज़मानो आहे, तव्हां नंढियूं नंढियूं जेके रिपोर्ट्स आहिनि उहे तव्हां करे सघो था। मां बि हिन वक़्तु बि मां जेको आहे सो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी मां MSc मास कम्युनिकेशन में कई आहे, ऐं आई बिलीव दैट आई शुड कंटिन्यू माई स्टडीज़ बिकॉज़ इट इज़ नेसेसरी फॉर लर्निंग। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं काफ़ी टाइम थी वियो आहे हींअर असांजो हिन व्लॉग खे, वरी इंशाल्लाह हिक ॿिए जेको मौज़ू ते ॿिए रंग में तव्हां सां इहे सभु ॻाल्हियूं कंदासीं। तव्हांजी वरी महिरबानी, तव्हांजा वॾा कुर्ब। इंशाल्लाह ताला दोस्तो तव्हां ॾिठो साईं जूं ॻाल्हियूं, ऐं यकीनन साईं जी स्ट्रगल वॾी आहे। वरी इंशाल्लाह ताला साईं सां ईंदासीं ऐं काफ़ी ॻाल्हियूं कंदासीं। महिरबानी।